खानपुर न्यूज़ बणिजे पई खानपुर जो आवाज़। खानपुर न्यूज़ पारां 2018 साल में हाईवेज़ डिपार्टमेंट में ठेकेदारनि पारां गुम कयल कमनि जे इंकशाफनि सां भरियल रिपोर्ट हलंदड़ पेवर ब्लॉक कमनि में गैर मयारी कम थियण जे ख़िलाफ़ खानपुर जे शहरी फ़कीर नदीम बलोच पारां हाईवेज़ डिपार्टमेंट में एक्सीएन हाईवेज़ डिपार्टमेंट खे दरख़्वास्त ॾिनी। दरख़्वास्त मिलण बैदि हाईवेज़ डिपार्टमेंट जे एक्सीएन वकास बलोच एसडीओस ऐं सब इंजीनियर अब्दुल गनी समेत खानपुर पहुची कम न थियल ॼाणायल रस्तनि ऐं पेवर ब्लॉक जे हलंदड़ गैर मयारी कमनि बाबति मौक़े ते पहुची खानपुर शहर में साल 2018 में ठेकेदारनि पारां कम न थियल शहर जे मुख़्तलिफ़ गिटियुनि जनाज़ेगाह रस्तो वटि पहुता, जिते पेवर ब्लॉक जी हिक सिर बि लॻल न हुई। उन मौक़े ते शहरवासियुनि फ़कीर नदीम बलोच, अली मुराद सेठार, पीर खान मोहम्मद नोआणी, हाफ़िज़ मोहम्मद सलीम आराई, अनीस अहमद सेठार, बिलाल दायो ऐं ॿियनि हाईवेज़ डिपार्टमेंट जे ऑफिसरनि खे ॿुधायो त ठेकेदार शहर सां तमामु वॾी नाजाइज़ी करे रहिया आहिनि, जेके 5 सालनि में हाईवेज़ डिपार्टमेंट जे ॾिनल पेवर ब्लॉक जे कमनि जे ठीकनि जा पैसा हड़प बि करे विया। पर खानपुर शहर जे जनाज़ेगाह वारे रस्ते अल्लाह बख्श सेठार ओताक खां उस्ताद मजीद मीराणी हाउस वाया लुकमान मीराणी हाउस ऐं मेहदी शाह चौक खां अनवर शाह दुकान ताईं पेवर ब्लॉक जे कमनि में वॾी करप्शन कई वई आहे, जंहिंमें ॼाणायल घिटियुनि में हिक सिर बि पेवर ब्लॉक जी न लॻी सघी आहे ऐं पेवर ब्लॉक जे थींदड़ नवनि कमनि में बि ठेकेदार तमामु गैर मयारी कमु करे रहिया आहिनि, जंहिं सबबु असां हाईवेज़ डिपार्टमेंट खे दरख़्वास्त ॾिनी आहे। जेकॾहिं खानपुर शहर जे करप्शन जे वर चढ़ियल ॼाणायल रस्तनि ते पेवर ब्लॉक न लॻाया विया ऐं पेवर ब्लॉक जे कमनि में गैर मयारी कमु कयो वियो त असां पंहिंजे शहर जे लाइ हर कानूनी रस्तो अख़्तियार कंदासीं। हाईवेज़ डिपार्टमेंट एक्सीएन वकास बलोच खानपुर न्यूज़ खे ॿुधायो त 2018 साल जे रहियल कमनि में ज़ाहिर थिए पियो त कुझु रस्तनि ते पेवर ब्लॉक लॻल ई न आहिनि, जंहिंमें बिल्कुलु ठेकेदारनि सां गॾु डिपार्टमेंटल कोताही बि आहे। जांच करे रहियल कम मुकमल कराए ॾिना वेंदा ऐं शहरवासियुनि सां राब्ते में रहंदासीं त जीअं कम मयारी ऐं मुकमल थी सघनि। खानपुर जे शहरनि खानपुर न्यूज़ जे इंकशाफनि जी भरियल रिपोर्ट हलाइण ऐं खानपुर न्यूज़ जे कम जी वाखाण पिण कई आहे। रिपोर्ट खानपुर न्यूज़ टीम।